अदा हेॾो वॾो वाक़ियो आहे जंहिंसां सरापा सिंध सॼी जेको आहे ग़मज़दा हुआ ऐं फैमिली ॾाढो सुठो त फैमिली नसरुल्ला गडानी जेको हिकिड़ो दिलेर माण्हू हुयो जंहिं समाज जूं बुरायूं जेके आहिनि उहे आला अख़्तियारनि ताईं पहुचायूं ऐं असां सभिनी ते फ़र्ज़ु आहे त हू पंहिंजी जान जो नज़रानो पेश करे वियो कोमल आहे त उन जे लाइ ज़रूरु बीहजे। उन जी अमड़, उन जा भाइर, उन जा दोस्त अॻिते आया आहिनि। अॼु असां उन हवाले सां हिते आयासीं। अॼु अक्यूज़ हिकिड़े जो रिमांड पेश कयो वियो जंहिंमें असां IO साहब ऐं प्रोसिक्यूटर रिक्वेस्ट कई त हिन में असांखे वधीक रिमांड ॾियो त इन शइ खे जेका इन्वेस्टिगेशन हले थी पई त इन शइ खे अञा वधीक जेको आहे असां ट्रेस आउट करे सघूं त हीउ मामिलो जेको आहे उहो कंहिंजे चवण ते कयो वियो आहे। उन में असां सभिनी कोर्ट खे ब्रीफ कयो, कोर्ट उहो ऑर्डर लाइ रखियो आहे। गॾोगॾु विटनेसिस खे थ्रेट कयो थो वञे पियो ऐं राति जो अननोन माण्हू अची हुननि जे घरनि ते उन्हनि खे धमकाइनि था त हिन केस खे परसू न कयो ऐं जंहिंजे लाइ जेको आहे असां एप्लीकेशन फाइल कई त हिन में जेका हुआ असां 164 स्टेटमेंट रिकॉर्ड कई वञे, छो जो जेके प्रॉपर वर्जन्स हुया, जेके हक़ीक़तूं हुयूं, उहे पुलिस हमेशह वांगुरु रवाजी उहे पंहिंजो रवैयो क़ाइमु रखंदे उहे स्टेटमेंट्स सही सां रिकॉर्ड न कयूं आहिनि। लिहाज़ा असां मैजिस्ट्रेट खे एप्लीकेशन ॾिनी आहे IO साहब जे थ्रू त हू विटनेसिस खे पंहिंजो पाण वटि घुराए 164 जी स्टेटमेंट रिकॉर्ड करे जिथे असां प्रॉपर कोर्ट खे जेके हक़ीक़तूं आहिनि उहे ॿुधाए सघूं। उन जी हेयरिंग लाइ रखियल हुई 24, पर गॾु उन खां एप्लीकेशन फाइल करण खां पोइ विटनेसिस जेके आहिनि, जेको कंप्लेनेंट आहे नसरुल्ला जी अमड़ भाइर आहिनि, उन्हनि खे हिरासा कयो पियो वञे त तव्हां स्टेटमेंट रिकॉर्ड न करायो। उन एप्लीकेशन ते अॼु हेयरिंग रखियल हुई, जेका एप्लीकेशन जज साहब डायरेक्शन ॾिनी आहे पुलिस खे त विटनेसिस या कंप्लेनेंट साइड या जेका नसरुल्ला जी फैमिली आहे उनखे प्रोटेक्शन SSP कंसर्न जेको आहे घोटकी उहो उन्हनि खे प्रोटेक्शन प्रोवाइड करे एज़ पर लॉ ऐं मैटर जेको आहे उहो 24 ते रखियो आहे त उन ते असां पंहिंजी 164 स्टेटमेंट रिकॉर्ड कराईंदासीं विटनेसिस जी ऐं कोर्ट खे जेके रियल हक़ीक़त तेसिताईं जेको SSP घोटकी खे डायरेक्शन आहिनि त हू कंप्लेनेंट जेका अम्मा आहे नसरुल्ला जी अमड़ आहे, हुनजो भाउ या हुन जा ॿिया फैमिली मेंबर आहिनि, उन्हनि जे प्रोटेक्शन खे इंश्योर कंदी पुलिस। ॾिसो, इहो IO जो कमु आहे। IO खे इन्वेस्टिगेशन करण जो, हू पंहिंजी उहो अची पाण कोर्ट खे ॿुधाईंदो। वक़्त खां पहिरियां असां का बि अहिड़ी ॻाल्हि न कंदासीं। इन्वेस्टिगेशन उन जो कमु आहे, उहो इन्वेस्टिगेट करे अची पाण ॿुधाईंदो। पोइ नाला जेके बि खुलनि था या जेके नथा खुलनि उहो अची अचे, तेसिताईं असां इन जे लाइ कुझु बि नथा चऊं।